अस्सलातु वस्सलामु अलैका रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो आहे मोहम्मद मासूम। वो तो चए त मुफ्ती साहब सवाल आहे त ॿ माण्हू जमात करे नमाज़ पढ़नि था, टियों माण्हू बाद में आयो। उहो अक्सर ॾिठो वियो आहे त उहो कंहिं हिकु पेशमाम या मुक़्तदी खे इशारो करे थो या गॾु अची बीही रहियो, पोइ जंहिंखे इशारो कयईं उहो अॻिते या पोइते अचे थो। अर्ज़ु आहे त सही शरई तरीक़ो ॿुधाईंदा। हिन जो सवाल इहो आहे त जेकॾहिं इमाम सां गॾु हिकिड़ो जमायती बीठो आहे ऐं ॿियो जमायती अचे थो, हाणे उहो इशारो करे थो त इमाम अॻियां थींदो या जमायती पुठियां थींदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं इमाम सां हिकिड़ो जमायती बीठल आहे, पोइ उन जे लाइ शर्त आहे त जमायती इमाम खां थोरो पुठियां बीठल हुजे, यानी जमायती जा पेर इमाम जे पेरनि खां थोरा पोइते हुजनि। जेकॾहिं गॾु आहे या जमायती जा पेर अॻियां आहिनि इमाम जे पेरनि खां, त उनजी नमाज़ न थींदी, यानी थोरो इमाम खां पोयां थी बीहे। हाणे जेकॾहिं ॿियो जमायती अचे थो त उहो इमाम खे इशारो कंदो या जमायती खे इशारो करे थो, त पोइ जमायती पुठियां थींदो। बहितर इहो आहे त जमायती पुठियां थिए ऐं पोइ ई उन जे खाॿे पासे में बीहंदो, यानी पहिरीं जमायती जे खाॿे पासे में बीहंदो। पर जेकॾहिं ॿियो जमायती आयो आहे, इमाम जे खाॿे पासे बीही रहियो आहे, त इन सूरत में इमाम उनखे हथ सां इशारो करे चवंदो त तव्हां ॿई पुठियां वञो। ज़बान सां लफ़्ज़ न चवंदो, बल्कि उन्हनि खे सिर्फ़ु इशारो कंदो त तव्हां ॿई पुठियां वञी बीहो। पर जेकॾहिं पुठियां जॻहि न आहे त इन सूरत में इमाम बि अॻियां वञी सघे थो। पर यादि रखो, जेकॾहिं ॿियो जमायती अतहियात आख़िरी अतहियात में आयो आहे, त उन सूरत में इहे अहकाम लागू न थींदा। जिथे उनखे जॻहि मिलंदी वेही रहंदो। अहिड़े नमूने सां फतावा शामी ऐं ॿियनि किताबनि में आहे। वल्लाहु अअलम बिस्सवाब।